नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त रानीपुर में खबर ॾींदा हलो त रानीपुर बरसा टाउन कमेटी सोबतरो जे कुछ मुलाजिमन जून अगस्त जो मुकम्मल पगारों बंद ऐं पगारुन मां नाजायज़ कटौतिन खिलाफ टाउन कमेटी ऑफिस जे अॻियां टाउन ऑफिसर मुहिबुल्लाह शाह खिलाफ आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन यूनियन तालका सोबतरो सदर सैयद गदा हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नाजायज़ कटियल पगार ऐं बंद मुकम्मल पगारूं जल्द ॾियारियूं वञनि ऐं कुर्द बुर्द कयल रक़म जी इंक्वायरी कराई वञे। हिन वधीक ॿुधायो त 55 लखनि खां वधीक माहवार रक़म गवर्नमेंट पारां जारी कई थी वञे जॾहिं त टोटल पगारूं 32 लख थियनि था, जॾहिं त ॾेरिन जी स्कीमूं पिण पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि जिन मां तमाम अखराजात इहे पाण कंदा आहिनि। हिननि मुतालबो कयो त बचल रक़म काॾे थी वञे जॾहिं त शहर में तरक़ियाती कम बि नथा थियनि। उन जे बावजूद मुलाज़िमनि जी पगारुनि मां 2000 खां 7000 कटौती कई वई आहे। हिननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि जी पगारुनि मां कटौती कंदड़ टाउन ऑफिसर खिलाफ कार्रवाई करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।